मोनोकलाक सत्संग और सभिनी खे इहो निवेदन तो जेको भी सत्संग में वेहे तो बिल्कुल ध्यान सां ही सत्संग ॿुधे, छो जो सत्संग में एक वक्ता एक श्रोता, वक्ता ऐं श्रोता जो जेसि ताईं तालमेल न थींदो तेसि ताईं सत्संग न थी सघंदो। मां सभिनी खे निवेदन कयां, मन हिकु ई कमु कंदो आहे, या ॿुधंदो आहे या वीचार कंदो आहे, मन ॿ कम न कंदो आहे। ऐं मां सभिनी खे चवां, मोबाइल जंहिंजी बि हुजे उनखे वाइब्रेशन ते करे छॾियो या ऑफ करे छॾियो, विच में काई रिंग न वॼे। ऐं मां बार बार सभिनी खे चवां, सत्संग में जेको बि वेहे त सिर्फ़ु सत्संग ॿुधे। सत्संग जी कला ई आहे हिकु। घणा माण्हू चवंदा आहिनि वञूं त था पर लॻे ई नथो, लॻंदो काॾां। सत्संग लॻंदो तॾहिं जॾहिं माण्हू चङी तरह सां ॿुधंदो। सत्संग सिर्फ़ु माण्हू ध्यान सां ॿुधे बसि, ॿियो कुझु बि न करिणो पवंदो आहे, न नोट कबो आहे न यादि कबो आहे। इहा ॻाल्हि नोट करे छॾिजो, यादि बि न कबो आहे सत्संग, बसि सिर्फ़ु ॿुध। घणा माण्हू हीअं हीअं उंगलियुनि ते यादि कंदा आहिनि। तूं चङी तरह सां ॿुधो आहे, इहा हिकु ॿिज आहे। जेको चङी तरह सां ॿुधंदो, चङी तरह सां कोई वीचार न। हिन महिल कोई बि सत्संग में मां त चवां, मां चवंदुसि तो तव्हां पक्षपात कंदव, सो हिन महिल पक्षपात कोई बि न। सही ग़लति जो निर्णय कुझु बि न कजे, भई हिते ॿुधो या हीअं न थींदो आहे, हूअं न थींदो आहे। चवंदीअ त अॻिलो वरी न ॿुधी सघंदीअ। चयोमांव मन हिकु ई कमु कंदो आहे, या ॿुधंदो आहे या वीचार कंदो आहे। सत्संग ॿुधी करे सिर्फ़ु सत्संग ॿुध, इहो ॿिज आहे, इहो अंदरि सिर्फ़ु पए। जे ज़मीन सही आहे तुंहिंजी, कोई वीचार कान्हे, जे ईअं ई ज़मीन जे मथां जिथो अचवञ हुजे ऐं कोई ॿिज तव्हां हुन में विझो ज़मीन में, कॾहिं बि सलो न निकिरंदो। चइनि प्रकारनि जी ज़मीन थींदी आहे, तीअं असांजे अंदरि जी बि ज़मीन चइनि प्रकारनि जी आहे। जंहिं ज़मीन जे मथां बार बार अचवञ पई थींदी, उहो ॿिज न उभरंदो, मथे न चढ़ंदो, सलो न निकिरंदो। ऐं हिकु ज़मीन थींदी आहे चट्टान वारी। हिकिड़ो असांजो मन बिल्कुलु जड़ आहे, चट्टान, कुझु बि ॿुधे लॻणो ई न आहे, ईअं ई रोटी खाइणु आयो आहे। उहो बि हिकु मन आहे, चट्टान ते बि ॿिज न फुटंदो आहे। ऐं हिकु बंजर थींदी आहे ज़मीन, हिकु बंजर जंहिंमें उपज थींदी ई न आहे, कोई मतिलबु ई न आहे, बसि आया आहियूं कार्ड मिलियो आहे। ऐं हिकु ज़मीन थींदी आहे उपजाऊ, जंहिंमें ॿिज विझ, उहो ॿिज अंदरि पवंदो, सलो कढंदो ई कढंदो। चइनि प्रकारनि जी ज़मीन थींदी आहे। ॿुधण वारा श्रोता बि चइनि प्रकारनि जा। मां मथे इन करे वेठो आहियां, सत्संग खां पोइ मां बि हेठि अची वेंदुसि। कोई मथे वेहण जो ॿियो कोई कारण कान्हे को, सिर्फ़ु वक्ता ने जेको व्यक्तित्व, वक्ता जेको ॿुधाए उहो सभिनी खे ॾिसण में अचे, तॾहिं ई सत्संग थी सघंदो। इन करे इहो हिकु आसन आहे।
जंहिंमें माण्हू वेही करे सत्संग कंदो आहे। त वक्ता ऐं श्रोता, श्रोता सिर्फ़ु ॿुधणो आहे ऐं हुनजो तालमेल जेको चङी तरह सां ॿुधंदो हिकिड़ी वाइब्रेशन निकिरंदी आहे। हाणे मूंखे कोई ईअं थोरी आहे त मां लिखी आयो आहियां कापीअ में त भाई मूंखे हे चवणो आहे। जॾहिं तव्हांजी वाइब्रेशन मिलंदी त सत्संग तिरकंदो वेंदो, ऐं तव्हांजो मन हलंदो त मूंखे वाइब्रेशन न मिलंदी, सत्संग में काई बि रसता न मिलंदी। ऐं सत्संग हिकु अहिड़ो हुजे जंहिंमें रस मिले। जंहिं बि हे त सत्संग आहे, पर जंहिं बि ॻाल्हि में तव्हांखे रस मिले त सम्झिजो तव्हां मन खां पार आहियो। रस न मिले सम्झ मन न उते। सत्संग आहे, ध्यानु आहे, ध्यान में बि माण्हू वेहे रस मिले। काई प्रकृति ॾिसे, छाहे गुल ॾिसे, गुल ॾिसण सां रस मिले, कंहिं प्रकृति खे ॾिसण सां रस मिले त सम्झजांइ तूं ओॾी महिल मन में न आहे, मन खां पार आहे, उन महिल वीचार न आहे। रस कमु करे रस मिले। असां कमु बि कयूं था, रस नथो मिले त उहो कमु कमु न आहे, उन में थकावट थी वेंदी। जंहिं कम में रस मिले, रस मिले याने तूं घर जी रोटी बि करे ऐं तोखे रस मिले। अरे शेवादारी ॾाढो जोर सां था ॻाल्हाइनि, धीरे सां हथ जोड़े करे माण्हुनि खे विहारियो, ॻाल्हायो न। रस जंहिं शइ में मिले त सम्झिजो उते मन न आहे, ऐं रस न मिलियो त उते सम्झजांइ मन आहे। हाणे सत्संग चालू थियणो आहे। मां सभिनी खे निवेदन कयां, उथ वेह कोई न करे, कोई बि आवाज़ न करे, सिर्फ़ु सत्संग खे ॿुधो। मां इन करे चवां थो ॿुधो, जो ॿुधण सां जे सही असांजी ज़मीन आहे। सत्संग ॿियो कुझु न आहे। मां कोई रामायण या कोई महाभारत या कोई लीलाऊं बीलाऊं रामीला बामीला कुझु बि न। सत्संग याने अॼु जो असांजो सुभाउ छा आहे, असां छा आहियूं। मां प्राचीन कथाऊं खणी वेही रहां, उन मां मिलंदो छा असांखे? कुझु न थींदो। होॾो असांजो सुभाउ टेढ़ो मेढ़ो, असांजे सुभाउ में किल आहे, असांजे अंदर में क्रोध आहे, असांजे अंदर में घृणा आहे, असांजे अंदर में वैर आहे, ऐं होॾो असां कथाऊं ॿुधूं कुझु न थींदो। अंदर जी ॿिली जेसिताईं न निकिती आहे तेसिताईं कुझु बि न थींदी। चाहे सुमरन कर, चाहे सत्संग ॿुध, चाहे ध्यानु कर, अंदर जी कचिरो जेसिताईं सफ़ा न थियो आहे। असांजे गुरुदेव भॻवान वटि हिकिड़ी माई आई, चयईंसि बाबा असांजे खूह में ॿिली मरी वई आहे, कंहिं ॿार फिटी कया, धप करे वियो आहे पाणी। हाणे छा कयूं? असां पीअंदा आहियूं, उतां सॼो पाड़ो पीअंदो आहे, असां कीअं कयूं? असांजे बाबा जन हिकिड़ो सुगुन ॿुधाईंदा। असांखे बि खूह हूंदो पहिरियों, असांजे ॿारनि में कुता ॿुता वेही छॾींदा पहिला, पोइ कुतो कढी करे 101 बाल्टी कढंदा हुआसीं, पोइ पाणी शुद्ध थी वेंदो। त बाबा चयईं माईअ खे, माई तूं वञ 101 बाल्टी कढ वञी, पोइ पाणी तव्हां कत बाणे सघो था, कपिड़ा वपड़ा धो, कुझु बि कयो, तेल करे पाणी। खूह जर आहे, खूह जर आहे, खूह में पाणी ईंदो आहे निकिरंदो आहे, शुद्ध थी वेंदो आहे। 101 बाल्टी कढो वञे। माई वई 101 बाल्टी कढी करे आई, चई बाबा डप अथसि। बाबा चई डप अथसि, अञा थियणु त न खपे। चई न बाबा डप अथसि। चई वञ ॿी बि कढ वञे 101। वरी 101 कढी, वरी आई, चई बाबा अञा डप अथसि। बाबा जी ॿियो भेरो कढी, डप अथसि। चई हा। चई चङो भला टियों भेरो कर। टियों भेरो कढी आई 101 बाल्टी। चई बाबा डप अथसि, हाणे त वधी वई आहे। अरे बाबा जी इहो भेण कीअं? 3 भेरा कई थी। चई बाबा तव्हां हलो, तव्हां हली ॾिसो, धप त वञे ई नथी पई, पाणीअ में धप आहे। बाबा जी चई हल। आयसि बाबा जन, बाबा खे ॾिठूं खूह खे, खूह में अंदरि ॿिली त पई हुई, ॿिली कढी न, ॿिली उते ई पई आहे, बसि 101 बाल्टी। बाबा जी छा कयो थी? चई बाबा 101 बाल्टी कढी। अरे ॿिली कढी थी। चई ॿिली कढी कान्हे का, 101 बाल्टियूं त लख बाल्टियूं कढ, ॿिली त निकिरी। असांजे अंदर में जेकी ॿिली आहे, छाजी? कूड़ जी, घृणा जी, वैर जी, क्रोध जी, ठगीअ जी, जेके इहे 5 ॻाल्हियूं हिकिड़ियूं अहिड़ियूं असांजे अंदर में आहिनि, उहा ॿिली अंदरि मुई पई आहे।
असों ॿाहिरों केॾा बि सत्संग ॿुधूं, केॾा बि असां मंत्र जपियूं, चाहे शास्त्र पढ़ूं, कुझु बि न थींदी जेसि ताईं अंदरि सफ़ा न थियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि, 4 वेद ॿाहिरि आहिनि, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, 4 वेद ॿाहिरि आहिनि। सच पुछे त हिकिड़ो 5हों वेद सचो, 5हों वेद तूं आहे। उहो जंहिं वेद पढ़ियो उन में अखर न आहिनि लिखियल, ॿाहिरें वेद में अखर लिखियल आहिनि, हिन 5हें वेद में अखर न, ख़ाली कोरो कागज़ आहे। इहो वेद जंहिं पढ़ियो, कोरो कागज़ अंदरि जो याने ख़ाली थियो, उहो 5हें वेद में अंदरि प्रवेश कंदो। जेको 5हें वेद में प्रवेश कंदो, 4 वेद हुनजे हथनि मां ईअं ई निकिरंदा। जंहिं 5हों वेद पंहिंजो पाण खे, असली ॻाल्हि थी पंहिंजो पाण खे जंहिं न सुञातो, छा परमात्मा खे सुञाणी? पाण खे ॾिठो थी मां केरु आहियां, पोइ ख़बर पवंदे त परमात्मा छा आहे। जेसि ताईं पाण खे न ॾिठो थी त इहो पियो हूंदे तूं हिननि चकरनि में, रूपनि में, आकारनि में, नामनि में कुझु न आहे। हिननि में झगड़ा आहिनि, नाम में झगड़ो, रूप में झगड़ो, आकार में झगड़ो, संप्रदाय में झगड़ो। इहे नामनि ते असां हिन जा, असां हिन जा, झगड़ा आहे। जिथे बि झगड़ो आहे पोइ तो कोई न कोई धर्म जी काई आड़ हूंदी। मां त ॾिसां थो पूरे विश्व में कुझु न कुझु, या हिंदू या मुस्लिम या ईसाई या बौद्धी, झगड़ा। असां बौद्धी आहियूं, असां हिंदू आहियूं, असां मुस्लमान। अरे माण्हू थी करे, माण्हू कोई बि पैदा थींदो आहे, कोई हिंदू मुस्लिम न थींदो आहे। ही पोइ उनखे संस्कार ॾिना वेंदा आहिनि, तूं हिंदू आहे, तूं मुस्लमान आहे, तूं ईसाई आहे। कोई बि सिंधीअ जो ॿारु वञी कंहिं मुस्लमान जे घर न ॾोड़ो छॾे ॾे, संस्कार मिलंदुसि, मुस्लमान थी वेंदो। कुझु बि न आहे, इहे असांजा ॾिनल आहिनि। हिकिड़ो गानो फिल्मी तव्हां ॿुधो हूंदो पुराणो, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। माण्हूअ में कोई भेद न, ये ॿाहिरि आहिनि सभु। मुस्लमान केरु आहे, उन में बि उहो ई आहे, तो में बि उहो ई आहे, ईसाई में बि उहो ई आहे, कारे में बि उहो ई आहे, अछे में बि उहो ई आहे। इहे वरी भेद छा जा, इहे लीका छा जा, इन लीकनि ते ई झगड़ो आहे। अॼोको सत्संग हिकु स्वामी साहिब जो सलोक, थोरो सलोक खे चङी तरह सां ॿुधो, उन ते ई सॼो सत्संग। स्वामी घर में घर, स्वामी घर में घर, तैमें घर अगर थी, स्वामी घर में घर, मन बुध वाणियों खों परे, इंद्रन अगोचर। अहिड़ो पुरख अमर, गुरुअ लखायो ज्ञात सां, हरे राम। अहिड़ो पुरख अमर, गुरुअ लखायो ज्ञात सां। स्वामी घर में घर, तैमें घर अगर थी, स्वामी घर में घर, मन बुध वाणीअ खां परे, इंद्रन अगोचर। अहिड़ो पुरख अमर, गुरुअ लखायो ज्ञात सां। स्वामी घर में घर, तंहिंमें घर अघर। हाणे सम्झिजो ॻाल्हि खे, सचाई जंहिंखे चइजे वास्तविक, उहा आहे सभिनी खां पहिरियों
घर, तंहिंखां पोइ ॿियों घर, तंहिंखां पोइ टियों घर। सामी घर में घर, तंहिंमें घर अगर। सभिनी खां पहिरियों पंहिंजो घर। मां इन करे थो चवां पंहिंजो घर। माण्हू पंहिंजो घर पहिरियों, उते प्रेमी कान्हे, उते सुमति कान्हे, ॿाहिरि भिटके थो। पहिरियों पंहिंजो घर त ॾिस, जिथे तव्हां रहो था। मां चवां सभिनी खां पहिरियों पंहिंजो घर, मंदिर। सच पुछे, पहिरियों पंहिंजे घर में माण्हू नक्शो ठाराईंदा आहिनि, मंदिर ठाराईंदा आहिनि। मां चवंदा आहियां मंदिर ठाराए उहो जंहिंमें तूं वेही सघीं। सचो जीअं घर ठाहिणो थी त तूं वेही सघे उन मंदिर में। अहिड़ो सुठो कोई अहिड़ो कमरो ठाराए जंहिंमें तूं वेही सघे। छो? उते तूं वेही करे पाण 24 कलाकनि में कोई अहिड़ी अंदरों पंहिंजी संजीवनी सिंग, संजीवनी हिकिड़ी ॿूटी थींदी आहे, नोड़ी अड़े नेवले ऐं नांग जी लड़ाई थींदी आहे। पोइ नेवलो भरिसां नांगो चक हणंदो अथसि। पोइ ॿई ॼणा चक हणी हणी हिक ॿिए खे पोइ थकिजंदा आहिनि। पोइ किथे जंगलनि में पोइ संजीवनी काई ॿूटी सिंघींदा आहिनि त वरी उन्हनि में ताक़त अची वेंदी आहे। तीअं असां बि 23-24 कलाकनि में कोई हिकिड़ो समय अहिड़ो कढूं जंहिंमें तूं वेही सघे, तूं पाण अखियूं ॿूटे करे। हिकु घर उहो थी पंहिंजो, ॿियो घर थी तुंहिंजो ई शरीर। माण्हू शरीर जी निंदा कंदा आहिनि। मां इहो शरीर न हुजे त कॾहिं बि परमात्मा जी काई तोखे ॼाण पवे ई न। हिन शरीर जे द्वारा, शरीर जी कॾहिं निंदा न कजे। शरीर असांखे हीउ जेको मिलियो आहे 84 लख योनियुनि में 83,99,999 हिकु अहिड़ो हिकु शरीर असांजो आहे जेको चढ़े त परमात्मा जो साक्षात्कार करे, ऐं किरे त वरी अहिड़ो किरंदो पशुअ खां बि वियल। हिकिड़ी ॻाल्हि थोरो ध्यान सां ॿुध। मन न हलाइजो। मां पहिरियों ई बार बार सभिनी खे चयो आहे, मन न हलाइजो। मन हिकु ई कमु कंदो आहे, या ॿुधंदो आहे या वीचारींदो आहे। त जे ॿुधंदव त वीचारंदा, पोइ वञी तव्हां पंहिंजो पक्षपात पोइ कजो। हिन महिल कुझु बि न। 84 लख योनियुनि, 42 लख थल ते, 42 लख जल ते। 42 लख जेके थल ते आहिनि ऐं जल ते आहिनि, सभिनी खां श्रेष्ठ में श्रेष्ठ मनुष्य चोलो आहे। इहो ई हिकु अधूरो पैदा थींदो आहे, बाक़ी सभु पूरा पैदा थींदा आहिनि, पूरा मरंदा आहिनि। मां इन करे थो चवां, कंहिंखे बि सॾु तव्हां कंदव, कोई घोड़ो हुजे, कुतो हुजे, ॿिलो हुजे, कुतो कुतो आहे, ॿिलो ॿिलो आहे। माण्हूअ खे चवंदा आहिनि तूं कुझु घटि माण्हू आहे। चवंदा आहिनि कुते खे चवंदासीं तूं घटि कुतो आहे, गॾह खे चवंदासीं तूं घटि गॾहो आहे, ॿिली खे चवंदासीं तूं घटि ॿिली आहे। ॿिली ॿिली आहे, ॿिली पैदा थींदी आहे, ॿिली मरंदी आहे। हिकिड़ो अखर चवंदा आहिनि कुते जी मौत मोह। कंहिंखे चवंदा आहिनि? माण्हूअ खे चवंदा आहिनि। कुतो खे चवंदा कुते जी मौत मोह। कंहिंजी मौत अहिड़ी किनी भयानक थींदी आहे, चवंदा आहिनि कुते जी मौत मोह। केरु मोह? माण्हू। माण्हूअ खे चवंदा आहिनि। माण्हू अधूरो पैदा थींदो आहे, बाक़ी सभु जहिड़ा पैदा थींदा आहिनि तहिड़ा ई मरंदा आहिनि। हिकु माण्हू आहे चढ़े, चढ़े त भॻवान जो साक्षात्कार माण्हू ई कंदो। जंहिं कया आहिनि, बुद्ध हुजे, गुरु नानक हुजे, महावीर हुजे, कृष्ण हुजे, सभिनी जंहिं परमात्मा सां प्रेम रखियो। मां हिकिड़ी टेऊंराम साहिब जी तुक चवां, जिन पंहिंजे हिन जीवन में परमात्मा जो साक्षात, परमात्मा हिकु अनुभूति आहे, विश्वास न आहे। माण्हू विश्वास कंदा आहिनि परमात्मा ते, विश्वास न आहे परमात्मा।
परमात्मा एक अनुभव आहे। मां जेको विश्वास करे थो उनखे अंदरूं पूरो संदेह आहे बि अलाए न आहे। ऐं जेको संदेह करे करे ऐं सच ते बीहे थो उनखे पोइ संदेह न आहे। जीअं माण्हुनि खे इहा ख़बर आहे सुबुह जो सिज निकिरंदो आहे त असां विश्वास कंदा आहियूं, पूरो अंदरूं चवंदा आहियूं निकिरंदो आहे। तीअं ई परमात्मा आहे, उन ते विश्वास थोरी कबो आहे। हूंदो आहे त आहे ई, बिल्कुलु निकिरंदो ई आहे सुबुह जो। ईअं थोरी आहे त कॾहिं सिज न निकिरंदो आहे। पूर्णता सां चवंदा आहियूं, विश्वास कंदा आहियूं छा? ऐं हिते माण्हू विश्वास कंदा आहिनि। विश्वास यानी अंधविश्वास। हे जिन अनुभूति कई परमात्मा जी, मां उहो हिकिड़ो शब्द साईं टेऊंराम जन जो ॾिसी दुख कीन के दरिया कुसण वेले जिना कुड़ क्या। ॾिसी दुख कीन के दरिया कुसण वेले जिना कुड़ क्या। रोए थी खल्क अजु तन लाए दिना जिन सिर शहादत सां। रोए थी खल्क अजु तन लाए दिना जिन सिर शहादत सां। अमर नालो रहियो तन जो हलिया जे जग में निविरत सां। रहन था याद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सां। सफाई सादगी सुंदर रखी जिन पाण वटि पूरी। सफाई सादगी सुंदर रखी जिन पाण वटि पूरी। वणिया सब खे सदाई से हलिया जे जग किनायत सां। वणिया सब खे सदाई से हलिया जे जग किनायत सां। सची सिक प्रीत है शरदार की जिन गुरन में पूरी। सची सिक प्रीत शरदार की जिन गुरन में पूरी। कहे टेऊं उहे धन धन कहे टेऊं उहे धन धन हलिया जी जग खुदा कत सां। कहे टेऊं उहे धन धन हलिया जी जग खुदा कत सां। रहन था याद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सां। इहो ई माण्हू चढ़े त भॻवान जो साक्षात करे। इहो ई माण्हू किरे त पशुअ खां बि वेल आहे। पशुअ खां वेल इन करे आहे, अगर संसार में गंदे में गंदो अगर कोई कम कयो आहे त इंसान ही कयो आहे, बाक़ी कंहिं न कयो आहे। और सुठे
सुठे में सुठो अगर कंहिं कम कयो आहे त इंसान ही कयो। कोई पशु छा कंदो कोई कम जेको इंसान एक मिनट के अंदर हिकिड़ो अहिड़ो बम उछलाए सघंदो आहे जंहिंमें हिरोशिमा नागासाकी जहिड़ा 2 शहर 1.5 लख माण्हू एक मिनट जे अंदर ख़त्म थी सघंदा आहिनि। केरु थो करे? इंसान। अहिड़ो हैवान। जापान में हिकु चिड़ियाघर आहे पूरे विश्व में पहिरियों नंबर, जंहिंखे ॾिसण में 2 ॾींहं लॻंदा आहिनि। उते सॼी व्यवस्था आहे, जेको बि टिकट कटाए वञे हुनखे रोटी पाणी रहन सहन 2 ॾींहं पूरा उहो चिड़ियाघर ॾिसे। एॾो लंबो चौड़ो, दुनिया जा हर हिकु पशु पक्षी सभु उन में आहिनि। माण्हू ॾिसंदा आहिनि, वॾा वॾा दरवाजा आहिनि, सभु वॾे में वॾे खूंखार में खूंखार जानवर, सभु ॾिसंदो 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 माण्हू ॾिसंदो। हिन महिल बि जापान में उहो आहे चिड़ियाघर। जेॾी महिल ॾिसी 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 करे वञी आख़िरी दरवाजे ते पहुचंदो आहे ॿिए ॾींहं ते, उते ईअं वॾनि अखरनि में लिखियलु आहे, सबसे बड़ा खतरनाक जानवर। माण्हू परियां खां ई ॾिसी उत्सुक थींदो आहे, भेण सां अहिड़ो कहिड़ो ख़तरनाक आहे। शेर ॾिठासीं, चीता ॾिठासीं, नांग ॾिठासीं, विछूं ॾिठासीं, भेण सां एॾो वॾो कहिड़ो कोई जानवर आहे जेको उन्हनि खां बि ख़तरनाक। पोइ उत्सुकता वधी वेंदी आहे माण्हू में, चवंदा आहिनि जल्दी वञी ॾिसूं अहिड़ो कहिड़ो आहे। पोइ ॾिसंदा आहिनि दरवाजो त बेस नंढिड़ो आहे, हाथीअ जो हेॾो वॾो दरवाजो ॾिठोसीं, इन खां वॾा वॾा ईअं दरवाजा ॾिठासीं, उन्हनि में जानवर आहे, हिन जो भरिसां दरवाजो बि नंढिड़ो ऐं भरिसां जानवर बि सभिनी खां वॾो ख़तरनाक। उत्सुकता सां वेंदो आहे, आख़िरीअ में आख़िरी दरवाजो उते ई आहे। जंहिं महिल तकिड़ो तकिड़ो वञी करे उन जे अंदरि प्रवेश कंदो आहे, उते कोई जानवर न आहे, सिर्फ़ु आईनो पियो आहे। सॼो पाण खे ॾिसे, सबसे बड़ा खतरनाक भी यही है, सबसे ऊंचा भी यही है। पैदा अधु थींदो आहे माण्हू, कोई बि सॼो पैदा न थींदो आहे, बाक़ी सॼो सभु माण्हू, सभु पूरी प्रकृति अधूरी पैदा थींदी आहे। उहो सॼी पैदा थींदी आहे, जीअं पैदा थींदी आहे तीअं ई मरंदी आहे। माण्हूअ खे आहे ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहे त मां मरंदुसि, कंहिंखे ख़बर कान्हे। उतां इहो न सोचिजो कुते खे ख़बर आहे त मां मरंदुसि, या हाथीअ खे ख़बर आहे त मां मरंदुसि, या शेर खे ख़बर आहे त मां मरंदुसि। हिकिड़ी सन्हड़े में सन्हड़ी कीवलीअ खे बि ख़बर कान्हे त मां मरंदुसि। सिर्फ़ु माण्हूअ खे ई ख़बर आहे त मां मरंदुसि। इहा मौत ई माण्हूअ खे काॾे पहुचाए थो। जे महात्मा बुद्ध खे मुंड मुंड में जंहिं महिल ॼाओ हो, हिंदुस्तान जे राजा जे घर ॼाओ हुयो बुद्ध, पहिरियों पहिरियों ॿार ॼाओ हो ऐं इकलौतो ॿार ॼाओ हुयो। उनजो पीउ जोतिषियुनि खां पुछे पियो मुंहिंजो ॿारु छा निकिरंदो। उनखे चयो वियो इहो या त वॾो राजा थींदो, सम्राट थींदो, चक्रवर्ती ठहंदो, या त वरी अहिड़ो वॾो सन्यासी थींदी जो पूरे हिंदुस्तान में इन जहिड़ो कोई सन्यासी न हूंदी। हिन चई मूंखे सन्यासी न खपे, हिनखे मूंखे सन्यासी न आहे करिणो, बुद्ध खे मूंखे राजा करिणो आहे। चई भाई 2 ॻाल्हियुनि मां हिकु ॻाल्हि थींदे। चई इहा हिकु ॻाल्हि कीअं न थींदी उहो ॿुधायो। सन्यासी न थियणु खपे मुंहिंजो पुटु, जेको चओ मां कयां। चई हिनखे कोई बि मौत न ॾेखारियो, हिनखे मौत जी ख़बर ई न पए, बसि हिनखे मौत जी ख़बर पई त हिकदमि सन्यासी थी वेंदो आहे। चई मां सॼी व्यवस्था कंदुसि, मौत जी छा, मौत जे आस पास इर्द गिर्द मां हुनजे साम्हूं कुझु अचण ई न ॾींदुसि। इहो कीअं कंदे? चई बिल्कुलु मां पूरी व्यवस्था रखंदो ऐं रखें। जेको मौत यादि ॾियारे उहो यादि ॾियारींदो आहे ॿुढड़ो माण्हू। पहिरियों ॿुढड़ो माण्हू ॾिसंदो, चवंदो हे हीअं कीअं? चई हाणे बसि आख़िरी अवस्था आहे हिनजी, मरंदो। उनजे साम्हूं चई ॿुढो न अचे। एॾी हज़ारे माण्हू लॻाए छॾियईं, चई मुंहिंजे पुट जे साम्हूं ॿुढो माण्हू न अचणु खपे। अछा वार मुंहिंजो पुटु न ॾिसे, वण तां पकल पत्तो न ॾिसे, याने राति विच में पकल पत्ता निकिरी वेंदा। एॾी महिनत थींदी हुई। महात्मा बुद्ध सिद्धार्थ जेॾीमहिल ॼाओ हुयो, नंढपण खां वठी उनखे ईअं पालियो वियो हो जीअं हुनखे कोई हिकु बीमार बि न ॾिसण में अचे। जीअं बीमार ॾिसंदो त चवंदो हे छा आहे, हे हीअं छो आहे। सुभाणे हिनखे ख़बर पई मरंदो
तो वरी हे भेण तव्हां चक्रवर्ती राजा न थी वञे, सन्यासी न थी वञे, हिनखे मूंखे राजा ई ठाहिणो आहे। पूरी व्यवस्था कयईं, पूरी। नेठ बुद्ध जी हिकिड़े ॾींहुं अहिड़ी घटना घटिजी वई जो न सभु ॾिठा। सन्यासी बि चयो हिन साम्हूं न अचे ॻाढ़नि कपिड़नि वारो, वरी ॾिसंदो त वरी विरक्त माण्हू ॾिसी करे वरी हे ग्रस्त कीअं थींदो, वरी विरक्त न थी वञे। सन्यासी न अचे, बीमार न अचे, ॿुढो न अचे, हिन जे साम्हूं कोई मौत जी काई न निकिरे। एॾियूं ॻाल्हियूं महात्मा बुद्ध जे वॾे थियण ताईं कयूं वयूं। जेॾी महिल हे जवान थी चुको हुयो तेॾी महिल घटना हिकिड़े ई ॾींहुं सभु घटिजी वई। हिन बीमार बि ॾिठो, काई बि ॾिठईं, ॿुढो बि ॾिठईं, सन्यासी बि ॾिठईं। घटना घटणी सा घटिजी वई। वञे पियो महा उत्सव ते, युवा महा उत्सव ते वञे पियो। सारथी खे चई बस रथ पोइते कर, हाणे न हलणो। सारथी खे हिकु भेरो ॿुढो ॾिसी करे चई हे केरु आहे? चई हा, छो जो पिणस जो मना हुई, न पोइ ॿुधायसि। चयसि पोइ मूंखे मना आहे। चई जीअं मां चवां तीअं ॿुधाए, हे केरु आहे? हे कुॿो छो आहे त माण्हू ई असां वांगुरु ई आहे, हे कुॿो छो आहे, हे ईअं छो आहे? चए पोइ न मूंखे आज्ञा कान्हे का। चई मां थो चवां, ॿुधाए इहो केरु आहे? चई इहा हिन जवानी खां पोइ जी अवस्था आहे। ईअं थींदो आहे? चई हा। अबा जेॾी महिल ईअं चई पियो त हिकिड़ी राम राम सत्य संग राम सत्य ईअं चवंदा पिया वञनि। हे वरी केरु आहे? चई हाणे हे पुछो अथव त हाणे बि ॿुधायांव थो, हिन खां पोइ जी अवस्था आहे। यानी हे बसि हाणे ॿुढो अॻिते खां पोइ मरंदो। बसि चई मां मरी वियुसि। हाणे असां रोज़ु मौत ॾिसंदा आहियूं, असां सोचींदा आहियूं त बसि ॿिया मरंदा आहिनि, असां न मरंदासीं। इन करे कोई बि अंदरां काई झलक नथी मिले। जे सचो कोई माण्हू हूंदो, मौत कंहिंजी ॾिसंदो चवंदो बसि मां मुंहुं में अॼु न सुभाणे मुंहिंजी मौत आहे। जीअं गुरबाणी में ईंदो आहे, आज काल फुन तो एक रस है, समझ राखो चीत। अॼु न सुभाणे असांजी मौत थियणी आहे। ऐं माण्हू मौत खां ईअं डिॼंदा आहिनि। पहिरें ज़माने में त मूंखे यादि आहे, मां नंढड़ो हुयुमि, अम्मा मूंखे काॾे वठी पई हले, नंढड़ो आहियां, साम्हूं वञी पई अर्थी खणी मूंखे ढकियईं, चई न ॾिस। सचाई आहे त मौत ॾिसजे, मां ॾिसजे त छा, मां वञी करे मसाणनि में जलंदो माण्हू ॾिसे। इहो ई हिकु ज्ञान आहे जेको तोखे हिन संसार जी कामनाउनि, वासनाउनि, इच्छाउनि खां परे कंदो। काॾे माण्हू मसाणनि खां परूं फिरी करे हली वेंदो आहे। हाणे त मसाणा अची विया आहिनि शहर जे विच में, न त पहिरियों त माण्हू मसाणा ठाहींदा ई शहर जे ॿाहिरि हुआ। हाणे चारो तरफ़ हे मसाणो त असांजो अहिड़ो थी वियो आहे, मां त सम्झां थो मसाणो आहे ई न। बसि ईअं सभु हेॾो माण्हू होॾो माण्हू, हेॾो माण्हू, हाणे ईअं थी वियो आहे। छो जो हाणे पहिरियों त शहर खां ॿाहिरि हुयो, पर ॾिसण सां असांखे पंहिंजी मौत यादि अचे तॾहिं आहे सही ज्ञान। ऐं माण्हू चए थो बसि ॿिया मरंदा, मां जीअंदुसि। पोइ जीअण जी आश में हुनखे परमात्मा यादि ई नथो अचे, प्रभु यादि ई नथो अचे। ऐं कोई यादि ॾियारे बि थो, कोई जाॻाइण जी कोशिशि करे बि थो, पर उहो वणे ई नथो। जे माण्हू निंड में सुम्हियो पियो हूंदो आहे ऐं सपना वेठो ॾिसंदो आहे, सपननि खां जाॻाइण जे लाइ हुनखे जाॻाइणो पवंदो आहे। जे कोई जाॻाए थो त उहो वणे नथो। तॾहिं वरी विच में राक्षस काॾा अची वियो। असां फर्स्ट क्लास सपना ॾिसी रहिया हुआसीं, मकान पिया ठारायूं, पैसा पिया मेड़ियूं, हे पिया कयूं, हो पिया कयूं, हे विच में अची जाॻाए थो पियो असांखे। उहो माण्हू न वणंदो आहे। महात्मा बुद्ध बि कंहिंखे न पियो वणे, महावीर बि न पियो वणे, गुरु नानक बि न पियो वणे। माण्हुनि खे जाॻाए पियो, वॾनि वॾनि सेठनि खे जाॻाए पियो। गुरु नानक अहिड़ा कौतक करे ॾेखारनि पियो, चइनि पिया पैसा मिलियो था, 40 गंज जोड़े ना रखियो ईमान देखो रे लोगो कारून होता परेशान। हिकु बादशाह हुयो,
40 गंज, गंज यानी खूह, पूरे शहर जा पैसा खूह भरिया आहिनि। ओ सिक्को रबड़ जो हलायो, चांदीअ जा सिक्का सभु ख़तमु करे छॾियाई, पाण वटि रखियाई। वरी वज़ीरनि सां सलाह करे पियो मतां इको दुको कंहिं वटि हुजे कीअं ख़बर पए। अहिड़ो लोभी वज़ीर सलाह ॾेसि थो मतां कंहिं वटि इको दुको पियो हुजे, पोइ वञी ख़बर कीअं पए। राजा दिमाग़ सां सोचे चएसि तुंहिंजो थो कयां पियो, मुंहिंजी छोकिरी हाणे जवान थी आहे, वञी ॾेखारियूं था माण्हुनि खे, जंहिंखे चांदी जो सिक्को हुजे उनखे मां पंहिंजी छोकिरी पाराईंदुसि। एतिरो हेठि किरी आयो, लही आयो। जेॾी महिल माण्हुनि ॾिठो ओॾी महिल हिकिड़ो छोकिरो उन छोकिरीअ खे ॾिसी अहिड़ो मोहित थियो, वञी पंहिंजी माउ खे चयईं मूंखे चांदीअ जो सिक्को ॾे। चइसि आहिनि ई कान, मोर राजा नाहक पयसि, रबड़ जा सिक्का हलाया अथई, सभु त वरी खूह भरिया अथई, हाणे हिकु बि सिक्को कान्हे। चयईं सिक्को ॼणो पवंदे काथों बि, न त मां फांसी थो ॾियां। अरे मुंहिंजा पुट, हिकु पुटु मुंहिंजो फांसी ॾींदे या सिक्को मां काॾे आणियां? कि कुझु बि कर। माउ खे यादि आयो, पीउ मोह हुनजो पूरियोसीं पिणस खे, वात में चांदीअ जो सिक्को विधोसीं। चई अहिड़ो सिधो थो करी, वञ पीउ जी वञी क़बर खोट, उते पिणे जे मुंहं में चांदीअ जो सिक्को, भले लाश ॻरी हूंदो, सिक्को पियो हूंदे। चई ईअं आहे? चई हा। भॻो पीउ जी क़बर वञी खोटे करे बरोबरि सिक्को कढी करे, चांदी ऐं सोन करंदो न आहे, खणी करे आयो राजा खे ॾिनई। चई ॾे मूंखे पंहिंजी धीउ। अरे चरिया पुट तूं आंदी कान सिक्को कॾहिं आंदी? चई मां काॾां बि आंदो, तो शर्त जेको रखियो पूरो थी, छोकिरी ॾे मूंखे। चई छोकिरी त पोइ ॾींदोमांइ, पहिरीं इहो ॿुधाए आंदी काॾां? मां पूरे शहर जा सिक्का कढाया आहिनि। नेठि पुछऊं, मार ॾेई करे पतो करायूं, क़बर खोटे करे पीउ जी सिक्को खणी आयो। राजा चई सभु क़बरूं खोटियो, इहे सिक्का कढो ॿाहिरि। ओॾी महिल गुरू नानक खे काथूं ख़बर पई हिन शहर में हीअं नाहक आहे। उहो अची करे हुनखे ज्ञान ॾिनो अथई। चई काॾे कंदी इहे पैसा? चई मां आराम कंदुसि, हीअं कंदुसि, हूअं कंदुसि। चई आराम त मां करे ई रहियो आहियां, हलिया। चएसि तो तूं हीअ पैसा जो जोड़िया थी कंदे छा मरी वेंदी? अहिड़ो माण्हुनि खे परेशान कयो अथई, ख़बर थी कहिड़ो कुंभी नरक थींदी? चएसि तो तूं हाणे मूंखे इहो ज्ञान न, जेको चओ मां करे ॾेखारियां, मां वटि एॾो पैसो आहे। वरी अहंकार में पियो ॻाल्हाए। चएसि मां ॿियो कुझु नथो चवां, हे सुई थी, हे धाॻो थी, हे ॿई खण, बसि तूं वञ पंहिंजे घर, इहो मूंखे मोए खां पोइ उते ॾिजांइ। उते वरी कीअं ॾिजांइ? चई जीअं चवां तूं, बसि ॿियो तूं चई थो पैसे सां मां हे कयां हो कयां, त हे सुई मूंखे सिर्फ़ु उते पहुचाइजांइ। हे वियो, वञी घर सोचे पियो हथ में खणी करे मरंदुसि, मां मरंदुसि, त हिते ई पई हूंदी। ॾाढो सोचे सोचे राति भर कयो, हुनजा ॿोध खुली वियो। चई भेणा ख़ाली हथ आया, मुठी बंधी करे आयासीं, ख़ाली हथ वेंदासीं, मिलणो कुझु बि न आहे। मूंखे सच थो चवे संत, ऐं मां अहिड़ा नाहक कया आहिनि। पछतावे जा आंसू खणी करे गुरू नानक जे पेरनि ते किरी ऐं चएसि थो बसि हे खूह ई पिया अथव। 40 गंज जोड़े ना रखियो ईमान, देखो रे लोगो कारून होता परेशान थियो अचे। पर मां चवां सभिनी खां पहिरियों जंहिंखे मौत यादि आहे उनखे ई असली परमात्मा ख़बर पवंदी। पर कथा हली रही सामी घर में घर, तंहिंमें घर अघर, पहिरियों घर पंहिंजो घर। मां चवां छो? जेसि ताईं माण्हूअ खे प्रेम पैदा न थियो आहे, जेसि ताईं माण्हूअ खे प्रेम पैदा न थियो आहे, इम्पॉसिबल कोई परमात्मा जी झलक मिलेसि। प्रेम कहिड़ो? कंहिंसां प्रेम? कोई डायरेक्ट परमात्मा सां प्रेम न थींदो आहे। जेको चए थो मां प्रेम कंदो आहियां भॻवान सां, ऐं माण्हुनि सां घृणा कंदो आहे, माण्हुनि सां वैर कंदो आहे, ऐं भॻवान सां प्रेम कंदो आहे, उहो लवाण थो वणे। कोई भॻवान सां प्रेम कोई आहे ई कान। भॻवान जेको हितां पहिरियों प्रेम स्टार्ट, 3 प्रेम थींदा आहिनि। हितां प्रेम जो ॿिज आहे कंहिं माण्हुनि सां प्रेम। प्रेम सम्झो था छाखे चइबो? माउ सां हुजे, भेण सां हुजे, भाउ सां हुजे, कंहिंसां बि हुजे। त ॿियो त वञी ॿाहिरि माण्हू रस्ते ते बीह त न सघंदो किथे प्रेम करण जे लाइ। मां प्रेम कंदुसि। प्रेम स्टार्ट त पंहिंजे घर खां ई थींदो, जिते असांजी माउ आहे, असांजो पीउ आहे,
असांजो भाव आहे या भेण आहे, काई त काथूं त स्टार्ट थिए, ॿिज त पए। माण्हू चवंदा आहिनि हिकिड़ो ॼणो आयो, चइबो साईं मूंखे भॻवान जो साक्षात्कार करिणो आहे। कीअं कयां, मां कंहिंसां प्रेम कयो थी? चई इहे प्रेम वरी छा जा, इहे प्रेम ब्रेम छॾे करे, घर ॿार छॾे करे त चवंदो तव्हां मूंखे कुझु भॻवान जो दर्शन करायो। मां प्रेम कंहिंसां कयो थी? मां प्रेम ब्रेम छाजो कयो आहे? मां प्रेम ब्रेम न ॼाणा। मां वञी किथे ॿियो कोई ॿुधावई। जेको पहिरियों प्रेम त थिए, जिथे प्यार कान्हे ऐं जंहिं घर में प्रेम ई कान्हे। अॼु घर घर में कहाणी लॻी पई आहे, ज़ाल मुड़ुस पाण में ॻाल्हाइनि नथा पिया, माउ धीउ नथी ॻाल्हाए, भाउ भाउ सां नथो ॻाल्हाए, वञे थो मंदरनि में टिकाणनि में वञी पाणी थो चाढ़े ऐं पिलपलनि ते पाणी थो चाढ़े, देवूं देवताऊं थो पूॼे पियो। अरे पहिरियों पंहिंजो घर त ॾिस, जंहिंमें तुंहिंजा सदस्य रहनि था, पहिरियों उहो घर ठाहियो थी, कुझु न थींदी। पहिरियों पंहिंजो घर, मां जिथों तुंहिंजी पहचान आहे, जिथों तुंहिंजो रहन सहन आहे, हितां कंहिंसां प्रेम थियो थी। इहो ई प्रेम पहिरियों हीअं माण्हुनि सां कंहिंसां बि प्रेम थिए। प्रेम कोई गंदी ॻाल्हि न आहे, प्रेम हिकु शुद्ध आहे। जंहिंजे अंदर में ॿिज आहे प्रेम जो, उहो ई अॻिते वधंदो। वरी प्रेम हिकिड़ो हीअं पहिरियों रूप सां आहे, पोइ वरी निराकार जी यादि में थींदो, तंहिंखां पोइ अस्तित्व सां थींदो, उहो ई परमात्मा सां प्रेम थींदो। पहिरियों कंहिं प्रेम कयो ई न आहे कंहिंसां, त छा भॻवानु सम्झंदो, छा बोध खुलंदुसि? पहिरियों पंहिंजो काथों बि। मां हिकिड़ो गीत चवां प्रेम जो। प्यार जिसने न किया, खाक वो जहां में जिया। प्यार जिसने न किया, खाक वो जहां में जिया। उसका जीवन भी क्या जीवन, जैसे वीरा बस्तियां। सुन ले तू दिल की सजा, प्यार से प्यार सजा। सुन ले तू दिल की सजा। आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। प्यार होता कुछ न होता, न उजड़ते आशियां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। सजा न सजा, सजा न सजा है प्यार के प्यार से। प्यार जिस दिल में जवा, समझो भगवान वहाँ। प्यार जिस दिल में जवा, समझो भगवान वहाँ। मान ले तू, समझ ले तू, धड़कनों की ये जुबान। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। सुन ले तू दिल की सदा। प्यार दुश्मन से बढ़ा, बड़ा न बढ़ा। प्यार जिसे प्यार दुश्मन से बढ़ा, तब है जीने का मजा। मां दुश्मन इन करे थो चवां, दुश्मन कोई थींदो कान्हे, मित्र ही दुश्मन थी वेंदो। जेको तुंहिंजो मित्र हूंदे, अॻिते हली करे दुश्मन थी सघे थो। कोई जेको दुश्मन हूंदे, उहो ई मित्र थी सघे थो। अपरिचित कोई थींदो ई कान। तुंहिंजो ज़रूरु कोई मित्र हूंदे तॾहिं दुश्मन थियो थी, या तूं थियो आहीं या उहो थियो आहे, कोई बि थियो आहे। कोई बि ईअं अपरिचित माण्हू दुश्मन थींदो आहे छा? पहिरियों मित्रता हूंदी, पोइ दुश्मन थींदो आहे। तूं पंहिंजे मित्र खे दुश्मन करे छॾी, या हुन तोखे करे छॾी, त इहो वैर अची वई।
इहो वैर सां वैर कॾहिं न मिटजंदी। वैर के प्रेम सां जीते सघींदो। इन करे चए थो प्यारे दुश्मन से बढ़ा तब है जीने का मजा, ये ज़मीं भी तू बना दे एक मिलन का आशियाँ, ये ज़मीं भी तू बना दे एक मिलन का आशियाँ, सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा। दिल इन करे थी चइजे, माण्हू चवंदा आहिनि बाबा असांखे ॿ मन आहिनि। ग़लति आहे, ॿ मन न थींदा आहिनि, मन हिकु ई थींदो आहे। हाणे बि मां तव्हांखे चयुमि जे ॿुधो था रस मिलेव थो त तव्हां सम्झो मन खां पार आहियो, जे नथा ॿुधो त मन सां आहियो। ॿ मन न थींदा आहिनि, हिकु थींदी आहे दिलि, हिकु थींदी आहे दिलि। दिलि यानी कि हिते हृदय, इन में जेके चवंदा आहिनि अनहद चकर, 7 चकर आहिनि हिन शरीर जे अंदरि। अनहद चकर हिकु हे असांजो जेको हृदय आहे, हिते प्रेम आहे। हे जेको मग़ज़ आहे हिते आहे मन। तव्हां केॾी महिल बि ॿ ॻाल्हियूं ईंदव, हिकिड़ो चवंदी उलीच पाण खे ॾे, प्यार ॾे, कुझु बि ॾे, उते थी भॻवान, उते तूं उन दिलि जी ॿुधजांइ। वरी मन चवंदी मग़ज़ ख़राब थी, मथे ते चढ़ी वेंदी। घणो मथां प्यार ॾींसि, सामान ॾिनसि मथे ते चढ़ी वेंदी, न ॾींसि सामान। मन इहो अटक पटक। मन ॿुधाए हिकिड़ो दृष्टांत ॾियां, सम्झ में अचे त मन दिलि छा आहे। हिकिड़ो सत्संग ॿुधे पियो, पोतों वेठो, सत्संग ॿुधी करे एॾो प्रभावित थियो कि छा कयां, मूंखे भॻवान सभु कुझु ॾिनो आहे, हेॾो बढ़िया मां सत्संग ॿुधो आहे। ॿुधी करे अंदरों अहिड़ो निकितुसि कि 25,000 तो वञी रखां उते वञी, बसि ईअं अंदरों निकितसि सत्संग ॿुधी करे। उथियो, थोरो अॻिते मग़ज़ ख़राब थी, 25,000 मथां कंहिं संत खे ॾिनासीं। संतनि वटि अॻे ई घणो आहे, 11,000 थींदा आहिनि, 25 न थींदा आहिनि, 11 ॾींदा आहिनि तकिड़ा। अञा 3 कदम वधियो, 11 न 5,000 100 5100 थींदो आहे। वरी थोरो अॻिते वधियो 2100, मग़ज़ ख़राब थी छा, ख़बर थी पए छा कंहिंखे। 2100 वरी 1100, वरी थोरो अॻिते 550, धीरे धीरे अची अॻिते पहुतो 1.25 रुपयो। जंहिंमहिल संत जे पासे में मन अहिड़ो घुमटी न खोड़ पैसा पिया, रहियो 100 जो नोट खणी गिद में विधई। गाॾी 25,000 हृदय चवराई फिटी कर, पर मन धीरे धीरे एकारी नाहक करे वियो, एकारी चोरी कराए वियुसि। इहो थी मन। 2 मन न थींदा आहिनि, हिकु हृदय थी सदाईं सुलह चाहींदी, सदाईं प्रेम चाहींदी। कहिड़ो हृदय प्रेम चाहींदी, ऐं मन प्रेम न चाहींदी। मन फेराईंदी, कंहिंसां बि न, ज़ाल सां बि प्रेम सां न ॻाल्हाए। हृदय केॾी महिल उलीचींदो आहे, केॾी महिल ज़ाल सां, केॾी महिल माउ सां, पर मन फेराए विझंदी। मां चवां मन जी न ॿुधजांइ, दिलि जी ॿुधजांइ। उते प्यार थी, उते सदाईं प्यार ई प्यार थी। प्यार जो हिकिड़ो गीत चई करे पोइ सत्संग जी समाप्ति कयूं था।